मीरपुर माथेलो क़ौमी शाहराह लॻ बर्फ़ जे कारखाने वटि कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि अब्दुल्ला छिॼण ऐं कामिल वल्द इमाम बख़्श सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर माथेलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदो वञा त मीरपुर माथेलो क़ौमी शाहराह बर्फ़ कारखाने वटि अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कोच ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे, जंहिंमें अब्दुल्ला छिॼण कामिल छिॼण सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन्हनि खे सिविल अस्पताल मीरपुर माथेलो लियो वियो, जिते अस्पताल में सहूलियत न हुजण करे अब्दुल्ला छिॼण ज़ख़्मनि जा सूर न सांदे फ़ौत थी वियो आहे। ज़ख़्मी इमाम बख़्श छिॼण खे रहीमयार ख़ान अस्पताल रेफर कयो वियो। होॾां फ़ौती जे मरण जी घर ख़बर पवण ते घर में कोहराम मची वियो। जी।